अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराज किचन। फ्रेंड्स, मायराज किचन में अॼु का रेसिपी असां तव्हांजे लाइ खणी आया आहियूं। उनजो नालो आहे बीफ कढ़ाई। स्पेशल बीफ कढ़ाई ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियों हिकु कढ़ाई में असां तेल विझूं था 1 कप, कटियल थूम विझूं था 2 टेबल स्पून, कटियल अदरक विझूं था 1.5 टेबल स्पून ऐं हाणे कुझु सेकंड्स जे लाइ फ्राई कंदासीं। ऐं हाणे विझूं था वॾो गोश्त 1 किलो। गोश्त विझी तक़रीबन 8 खां 10 मिनट्स जे लाइ तेज़ बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 8 खां 10 मिनट्स जे लाइ गोश्त खे तेज़ बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था पाणी 2 कप्स। पाणी विझी ढक ॾींदासीं ऐं ढक ॾेई करे तक़रीबन अधु कलाक जे लाइ हल्की बाहि ते गोश्त खे पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां ढक ॾेई करे गोश्त खे तक़रीबन अधु कलाक जे लाइ हल्की बाहि ते पचायो आहे। हाणे ढक हटाए करे चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं कटियल टमाटा विझूं था 1 किलो। सावा मिर्च विझूं था 6 खां 8 अदद ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे ढक ॾेई करे 5 खां 6 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। तक़रीबन 5 खां 6 मिनट्स ताईं हल्की बाहि ते गोश्त खे पचायो आहे। हाणे ढक हटाए करे चङी तरह सां मिक्स कयूं था। कुटियल ॻाढ़ा मिर्च विझूं था 1 टेबल स्पून, कारनि मिर्चनि जो पाउडर विझूं था 1 टीस्पून, लूणु विझूं था 2 टीस्पून। तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। ऐं हाणे तक़रीबन 10 खां 12 मिनट्स जे लाइ तेज़ बाहि ते गोश्त खे भुञंदासीं। 10 खां 12 मिनट्स ताईं तेज़ बाहि ते गोश्त खे भुञण खां पोइ हाणे विझूं था ॾही 1 कप ऐं तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। पंज मिनट्स ताईं गोश्त खे विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था हेवी क्रीम 2 टेबल स्पून, पिसियल गरम मसालो विझूं था 1 टेबल स्पून ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे असांजी मज़ेदार बीफ कढ़ाई सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। असां कयूं था डिश आउट ऐं उमेद कयूं था तव्हांखे असांजी स्पेशल रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराज किचन। फ्रेंड्स, मायराज किचन में अॼु असां तव्हांजे लाइ खणी आया आहियूं मज़ेदार बीफ कोफ़्तनि जी रेसिपी। हीअ कोफ़्ता ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु चॉपर में असां विझूं था 1 कप जे क़रीब कटियल बसर, हेलोपिनो विझूं था 1 अदद। अगरि तव्हां वटि हेलोपिनो मौजूदु न आहे त तव्हां 2 खां 3 अदद सावा मिर्च विझी सघो था। सावा मिर्च विझण खां पोइ चङी तरह सां चॉप कयूं था। ऐं हाणे असां वटि हिते आहे वॾे गोश्त जो क़ीमो 600 ग्राम्स, चणनि जो पाउडर आहे 5 खां 6 टेबल स्पून, चणनि जो पाउडर एड करण खां पोइ हाणे विझूं था लूणु 1 टीस्पून, हेड 1 टीस्पून, ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1 टीस्पून, सुकनि धाणनि जो पाउडर आहे 1 टेबल स्पून,
अदरक जो पाउडर विझूं था अधु टीस्पून, थूम जो पाउडर विझूं था 1 टीस्पून, ऐं गरम मसालनि जो पाउडर आहे 1 टीस्पून, वाइट पेपर पाउडर आहे 1 टीस्पून, हिकु अदद अंडो विझूं था, ऐं हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां चॉप कयूं था। था सावा धाणा 1 कप, ऐं हिकु दफ़ो ॿीहर चङी तरह सां चॉप कयो आहे। हाणे असां कीमे जो मिक्सर खे विझूं था हिकु प्याले में, ऐं पंहिंजे हथनि खे थोरो आलो कयो आहे, ऐं हाणे कोफ्ता ठाहे छॾींदासीं। जी फ्रेंड्स, असां कीमे जा कोफ्ता ठाहिण खां पोइ फ्राइंग पैन में तेल विझूं था 1 कप। तेल जीअं गरम थियो आहे त हाणे असां कोफ्तनि खे लाइट गोल्डन थियण ताईं विचोली बाहि ते पचाईंदासीं। फ्रेंड्स, असां लाइट गोल्डन थियण ताईं कोफ्तनि खे विचोली बाहि ते फ्राई कयो आहे। कोफ्ता तैयार थी चुका आहिनि त असां हिकु साइड ते रखूं था। हाणे हिकु ॿियो फ्राइंग पैन खयो आहे, ऐं फ्राइंग पैन में तेल विझूं था 1 कप। नंढा कोटा विझूं था 3 अदद, लौंग विझूं था 4 खां 5 अदद, जीरो विझूं था 1 टेबल स्पून, ऐं तक़रीबन 2 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते फ्राई कंदासीं। हाणे विझूं था बसर जो पेस्ट, 2 अदद विचोली साइज़ जा बसर खणी असां पेस्ट ठाहे छॾियो आहे। पेस्ट विझण खां पोइ तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ लाइट ब्राउन थियण ताईं बसर खे फ्राई कंदासीं। बसर फ्राई करे छॾियो आहे। हाणे विझूं था थूम जो पेस्ट 1 टेबल स्पून, अदरक जो पेस्ट 1 टेबल स्पून, ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे तक़रीबन 1 खां 2 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। 1 खां 2 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाइण खां पोइ हाणे विझूं था टमेटो प्यूरी। 3 अदद विचोली साइज़ जा टमाटा खणी असां पीसे छॾिया आहिनि। टमेटो प्यूरी विझण खां पोइ 1 खां 2 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। हाणे विझूं था सुको धनिया जो पाउडर 1 टेबल स्पून, लूण विझूं था 1/2 टेबल स्पून, हैड विझूं था 1/2 टीस्पून, ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1/2 टेबल स्पून, ऐं हाणे मिक्स कयूं था।
सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स करे हाणे ढक ॾींदासीं ऐं ढक ॾेई करे तक़रीबन 2 खां 3 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 2 खां 3 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचायो आहे। हाणे असां विझूं था कौरमा मसालो 1 टेबल स्पून ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। कौरमा मसालो विझी चङी तरह सां मिक्स कयो आहे। हाणे विझूं था पाणी 3 खां 4 टेबल स्पून। दही विझूं था 1 कप ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे ढक ॾेई करे तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते कोफ्तनि जे मसाले खे पचायो आहे। हाणे विझूं था फ्राइड थियल कोफ्ता ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाइण खां पोइ हाणे असां पाणी विझंदासीं 2 कप्स। पाणी विझी चङी तरह सां मिक्स कयो आहे। हाणे ढक ॾींदासीं ऐं ढक ॾेई करे तक़रीबन 10 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां कोफ्तनि खे तक़रीबन 10 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचायो आहे ऐं हाणे असांजा मज़ेदार बीफ कोफ्ता सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहिनि। असां गार्निश कयूं था सावा धाणनि सां ऐं उमेद कयूं था तव्हांखे असांजी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा किचन। फ्रेंड्स, मायरा किचन में अॼु असां तव्हांजे लाइ बीफ विद ब्रोकली जी रेसिपी खणी आया आहियूं। बीफ विद ब्रोकली ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिते असां प्याले में खयो आहे वॾो गोश्त 1 किलो ऐं असां गोश्त जा थिन स्लाइसिस करे छॾिया आहिनि। ऐं हाणे विझूं था बीट थियल अंडो 1 अदद, मकई जो अटो विझूं था 2 टेबल स्पून, कारे मिर्चनि जो पाउडर आहे 1 टीस्पून, वाइट पेपर पाउडर यानी दखनी मिर्च आहे 1 टीस्पून, लूणु विझूं था 1 टीस्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। ऐं हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। सभई शयूं चङी तरह सां मिक्स थी वयूं आहिनि ऐं हाणे असां बीफ खे तक़रीबन 20 मिनट्स जे लाइ रूम टेम्परेचर ते मैरिनेट करण लाइ रखी छॾींदासीं। उन खां पोइ हाणे असां हिकु पैन में तेल विझूं था 1/4 कप ऐं तेल जीअं थोरो सो गरम थींदो हाणे विझूं था कटियल थूम 2 टेबल स्पून, अदरक जो पेस्ट विझूं था 1 टेबल स्पून ऐं कुझु सेकंड्स जे लाइ फ्राई कंदासीं। ऐं हाणे विझूं था मैरिनेट कयल बीफ ऐं बीफ खे तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। गोश्त खे तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था ब्रोकली 1 किलो। ब्रोकली गोभी जो हिकिड़ो क़िस्म हूंदो आहे ऐं तेल विझूं था 2 टेबल स्पून। हाणे तक़रीबन 1 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। ऐं हाणे विझूं था कुटियल ॻाढ़ा मिर्च 1 टीस्पून ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था।
हाणे असां हिकु प्यालो खयो आहे ऐं प्याले में असां ब्राउन शुगर विझूं था 3 टेबल स्पून। पाणी विझूं था अधु कप। सोया सॉस विझूं था 6 टेबल स्पून ऐं मिक्स कयूं था। ऐं हाणे तिरनि जो तेल विझूं था 2 टीस्पून ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे हिन मिक्सचर खे असां गोश्त में ऐड कंदासीं। ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं हाणे गोश्त खे 5 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, 5 मिनट ताईं बीफ खे विचोली बाहि ते पचाइण खां पोइ हाणे असां पाणी विझूं था 1/4 कप ऐं चङी तरह सां मिक्स कंदासीं। चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे त हाणे असां ढकु ॾेई करे तक़रीबन 5 मिनट जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, तक़रीबन 5 मिनट ताईं हल्की बाहि ते पचाइण खां पोइ असांजो मज़ेदार बीफ विद ब्रोकली हाणे सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। असां कयूं था बीफ विद ब्रोकली खे वाइट राइस सां सर्व। उम्मीद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।